बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु अलफ़ बे जीम जी पट्टी पढ़ंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जी तरफ़। अलफ़ अंब, बे बल्ला, बे बकरी, भे भोलड़ो, ते तारो, थे थंभ, टे टिंडण, थे ठूठ, से सवाब, पे पल्लो, जीम जत, ये जिभ, झे झिरकी, ñे मुंज, चे चत्तू, छे छट्टी, हाय हबछी, खाए खच्चर, दाल दोहल, धाल धोबी, डे डेडर, डे डेल, ढाए ढग्गो, जाल जर्रो, रे रिछ, रे माड़ी, जे जंजीर, सीन शान, शीन शींह, साद संदूक, जाद जामिन, तोए तोतो, जोए जालिम, ऐन ऐनक, गैन गलीचो, फे फानोश, फे फीथो, कौफ कलम, काफ कुत्तो, खे खट, गाफ गडह, गे गेरो, घे घोड़ो, ñे सिंह, लाम लकुण, मीम मस, नून नथ, णे वण, वा वाढो, हे हरिणी, अलीफ हमजड़ो, ये याकूद।